ठुलख रिपोर्ट करने वाला रखियो बुलेदी ठुल तालुके जे गढ़ी हसन थाने जी हद ॻोठ गुलशेर कंटाणी जे मदरसे में 5 महीना अॻु जवाबदार आहिनि मासूम ख़ुताबीअ सां बदफ़ैली करण बैदि क़त्ल कयल नीगर मुज़फ़र सुमर जे क़ातिलनि जी गिरफ़्तार लाइ अॼु 105 ॾींहं ते वारसनि ऐं क़ौम परस्तनि पारां प्रेस क्लब ठुल अॻियां एहतजाज करे बुख हड़ताल ते वेही रहिया। मुज़ाहिरीन वसीम कुरैशी, सुरवाण सिंधी, कारी निज़ामुद्दीन बंगलाणी, अली शेर मंगी, गुलाम यासीन गोपांग, ज़फ़र सिंधी, ॾाॾो कुरैशी, बशीर लाशारी, आंदल बुरड़ो, मक़तूल जी जीजल अमड़ प्यारी ख़ातून सुमरो ऐं ॿियनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो आहे त मक़तूल मासूम मुज़फ़र सुमरे जे क़त्ल खे 5 महीना गुज़री विया आहिनि, लेकिन पुलिस अञा ताईं नीगर मक़तूल जा क़ातिल गिरफ़्तार न करे सघी आहे। हुननि चयो त पुलिस बासर माण्हुनि जी वंगार वहंदे क़ातिलनि खे गिरफ़्तार नथी करे। हुननि चयो त नीगर मुज़फ़र सुमरो जे जवाबदारनि खे गिरफ़्तार करे क़ानून जे कटहरे में आणे सख़्तु सज़ा ॾिनी वञे। हुननि चयो त मदरसे जे अमले खे बि शक आहे त शक जी बुनियाद ते गिरफ़्तार करे जांच वधाई क़त्ल में मुलविस जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वञे। ॿिए सूरत में असांजो एहतजाज जो दाइरो जारी